सिंध हुकूमत पारां जारी कयल नई SOP तहत जेको ऑनलाइन कारोबार के हवाले से उन्होंने हिदायतूं जारी कयनि। असां सांगड़ शहरनि खां मालूम कंदासीं त उहे ऑनलाइन कारोबार के कीअं था सम्झनि ऐं जेके दुकानदार आहिनि उहे ऑनलाइन कारोबार में कहिड़नि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं शहरी जेको आहे सो उन हवाले सां कहिड़ो फ़ाइदो वठी रहिया आहिनि। मुमकिन ही ना आहे असांजा माण्हू जेके आहिनि घणा परसेंटनि जेको हिन स्मार्टफोन के इस्तेमालु कनि था ऐं हुननि खे इहो ॾांहुं हुजे मूंखे ख़बर कोन्हे त भई आउं मैसेज कीअं कयां हिन में, त इहो हालत आहे हिन में। आउं सम्झां थो त इहो सरासरी फ़ाइदो जेको आहे उहो वॾनि माण्हुनि खे, वॾा जेके उहे आहिनि स्टॉकिस्ट जेके आहिनि हुननि जे फ़ाइदे जे लाइ। शहर आहे न उन इलाइक़े में इन क़िस्म जो का एक्सरसाइज़ जा माण्हुनि खे ख़बर कान्हे त ऑनलाइन छा थींदो आहे। त असां वटि जेको कारोबार आहे उहो माल जूं गुंदियूं ऐं इन क़िस्म जूं सीमेंट जा आइटम जेके ठहनि था उन में त इहो कॉन्सेप्ट ई कोन्हे न। माण्हुनि में ख़ौफ़ आहे ऐं उन हिसाब सां हू माण्हू अची रूबरू वठण खे तरजीह ॾींदा। उन में उहो लॉकडाउन जे करे जेको आहे सो उहा सख़्तियूं आहिनि, उन जे करे उहो माण्हू कोन था पुॼी सघनि। तमामु ॾुखी ॻाल्हि आहे हीअ जेको ऑनलाइन शॉपिंग आहे। तमामु हर को त एंड्रॉइड फ़ोन इस्तेमालु नथो करे न। ज़ाहिर उन्हनि केर बि उन्हनि खे नथो एतिरी ख़बर पए कि उहो कीअं ऑनलाइन शॉपिंग कबी आहे या कीअं आहे या कहिड़ी शइ आहे। ऐं हमेशह जेको शइ घुराइबी आहे या ब्रांड खां अलावा त उहो 2 नंबर ई आहे। नंढनि शहरनि में इहो मुमकिन आहे छा? एतिरी जदीद टेक्नोलॉजी, एतिरा माण्हू जदीद थी विया आहिनि जेके आहिनि सो ऑनलाइन शॉपिंग कंदा। दुकानदार खे ऑनलाइन शॉपिंग जी मां सम्झां थो सही नमूने सां ख़बर कोन्हे त कस्टमर किथां वठंदो। जी नाज़रीन, तव्हां शहरनि जूं, वापारियुनि जूं ऐं ख़रीदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त सिंध हुकूमत जे तरफ़ां जारी कयल ऑनलाइन कारोबार जी जेका SOP आहे उहा इंतिहाई हिकिड़ो ॾुखियो अमल आहे, छो त सांगड़ जहिड़ा शहर जेके देही मईशत जो मर्कज़ आहिनि, जितां जो ख़रीदार जेके मार्केट जो ख़रीदार उहो ॿाराड़ी मां अचे थो। ॿाराड़ी जी जेका मार्केट जी नफ़्सियात, ऑनलाइन जेका नफ़्सियात आहे उनखां इंतिहाई मुख़्तलिफ़ आहे। उन हवाले सां तव्हां संदन ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन टीम सां गॾु वीर सनमरी, टाइम न्यूज़ सांगड़।